अॼु आउं CN टावर आयो आहियां, टोरंटो जी दिलि डाउन टाउन। अचो त गॾिजी घुमूं। ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे। जे दुनिया जी जन्नत ॾिसणी हुजे त टोरंटो कैनेडा में अचो। ये राजस सेंटर है, इनके स्काई डूम भी चवंदा आहिनि ऐं ही स्टेडियम है रांदियुनि जो। ब्लू जेज टोरंटो जी मशहूर टीम है, सो ही स्टेडियम हुन जो घर है। अचो त ॾिसूं। लक लतीफ़ चया क्या बरसु जे बारी ओ मंजिल जी मारी वो तू कादर साईं के आयल मारो तो सजण मूंखे यादि पियो आयल मारो तो। प्यारा दोस्तों, हींअर पाण बीठा आहियूं एक्वेरियम। अंग्रेज़ी में एक्वेरियम चवंदा आहिनि, सिंधी में मच्छी घर आहे। तो क़िस्म क़िस्म जूं मच्छियूं हिते अव्हांखे मिलंदियूं ऐं क़िस्म क़िस्म जा समुंड जा जानवर बि अव्हांखे हिते मिलंदा। सो अचो ॾिसूं। आयल मारो तो सजण मूंखे यादि पियो आउं जिते बीठो आहियां मुंहिंजे पोयां इहो CN टावर आहे। ही कैनेडा जी तमामु मशहूरु जाइ आहे जिते पूरी दुनिया जा माण्हू, लाखे माण्हू हिनखे ॾिसण ईंदा आहिनि। अचो ॾिसूं। आयल मारो तो सजण मूंखे यादि पियो सजण मूंखे यादि पियो अल्लाह विसरी कान वियो। में लातूब चइबो आहे ऐं इंग्लिश में टावर चइबो आहे। ही फ्रेंच ऐं इंग्लिश में ॿिन्ही में लिखियलु आहे, छो त फ्रेंच ऐं इंग्लिश माण्हू हिते रहनि था। पोयां मुंहिंजे ॾिसो पिया CN टावर जी एंट्रेंस गेट आहे। सो हींअर कोरोना जे करे इहो बंदि आहे। तो जंहिं ॾींहुं खुलियो 15 जुलाई ते खुलंदो, तॾहिं असीं अव्हांखे टूर कराईंदासीं। करड़ा डूंगर का घणी ओ करड़ा डूंगर का घणी बिवाटन तेवारी आडा लक लतीफ़ चया क्या बरसु जे बारी ओ मंजिल जी मारी वो तू कादर साईं के आयल मारो तो सजण मूंखे यादि पियो। मुंहिंजे भर में कैनेडा लिखियलु आहे। जेके बि साया ऐं ॿाहिरि मुल्क में जा घुमण ईंदा आहिनि उहे हिते तस्वीर ज़रूरु कढाईंदा आहिनि यादगार तौर ते। अल्लाह विसरी कान वियो ही कैनेडा जे भर में कैनेडा लिखियलु आहे, हुनजे भर में ही ॾिसो पिया, ही आहे पन। ही पन मैपिल ट्री हिकिड़ो वण आहे जेको कैनेडा जो क़ौमी वण आहे। ही वण निशान आहे ॿधी जो, बर्दाश्त जो ऐं अमन जो।
एक्वेरियम मच्छी घर जे बिल्कुलु साम्हूं एंट्रेंस गेट ते बीठा आहियूं। अॼु पाण हर जॻह जो ॿाहिरां विज़िट करियूं था, पर आईंदे जी वीडियो में पाण हर जॻह जो तफ़सीली विज़िट कंदासीं। अभी ॾिसो पिया CN टावर जे बिल्कुलु साम्हूं जेका बिल्डिंग आहे उन में मुंहिंजो धीउ जो घरु आहे ऐं उते राति आउं तरसियोसि। तमामु सुहिणो घरु आहे, 39 फ्लोर ते घरु आहे। तो हीउ सॼो इलाइक़ो ई जाम महांगो, ख़ूबसूरत ऐं शानदार आहे। ही जेको ॾिसो पिया मुंहिंजे पोयां ट्रेन सा 1929 जी ठहियलु आहे ऐं हिननि माण्हुनि इन्हनि खे संभाले इजाइबघर ठाहे इहो माण्हुनि खे ॾेखारण लाइ रखी आहे। सो ही कैनेडियन पंहिंजे विरसे जी हिफ़ाज़त करणु चङे नमूने सां ॼाणनि था ऐं पंहिंजी पुराणी शयुनि खे फिटो कोन था कनि, पर हुनखे संभाले जी नई नस्ल खे ख़बर पवे त असांजा वॾा कीअं सफ़र कंदा हुआ। सो ॾिसो दोस्तों, अॼु पाण जाम घुमियासीं ऐं थकावट बि थी पई आहे ऐं जॻह टोरंटो वॾो वसी आहे। सो वरी ॿीहर तेसि ताईं अलाह वाहे। Allah